खबर जो सिलसिलो जारी है। कंदकोट खबर ॾिनऊं। कंदकोट में बिजली जी हथरादू लोड शेडिंग जो सिलसिलो जारी। आवाम के रिलीफ बिल्कुल भी कोन थो मिले। वधिक तफ़सील वठूं था पंहिंजे नुमाइंदे जॉनसाल बलोच का। जी जॉनसाल बलोच, वधिक कहिड़ा तफ़सील आहिनि? मौजूद आहियां गुलशेर माले कंदकोट में। बिजली जी हथरादू बंदिश जे करे सारियुनि खां पुछूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। वधीक बिल्कुलु सर, असां वटि बिजली जो तमामु तंगी आहे ऐं हथरादू बंदिश कयो पियो वञे ऐं हिते इलाइक़ा मकीन हिन गर्मी जी शिदत में तमामु जेको आहे बाज़ारूं सॼा वीरान थी विया आहिनि ऐं हिते बिजली जो को बि सिस्टम असां वटि बहाल कोन थियो आहे। हालांकि केतिरा दफ़ा असां रड़िया बि आहियूं मीडिया जे साम्हूं ऐं दावूं बि कया आहिनि त कंदकोट जे लोड शेडिंग जेको हथरादू कयो पियो वञे इन ते कुझु कंट्रोल कयो वञे, लेकिन असांजे रड़ण जे बावजूदि बि हितां जा जेके आला हुकमरान आहिनि उन्हनि जे का कन ते जूं ई कोन थो चुरे। हिते असां रड़ी बीठा आहियूं पर हिते बिजली जो लोड शेडिंग जेको आहे उहो हथरादू पियो कयो वञे ऐं हिते को बि माना अहिड़ो इंतज़ाम न आहे जो कंहिं ग़रीब सां कंहिं ग़रीब खे रिलीफ मिलियो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।